अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़्ज़ाम, ऐ मुंहिंजा प्यारा दोस्तों, बुजुर्गो, भाइरो, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शाल असां सभिनी खे सय्यदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु व अर्ज़ाह जी तालीम खे समझण ऐं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जंहिं बि मदीने वारे साईं जो कलमो पढ़ियो आहे उन्हनि सभिनी जो रहबर ऐं रहनुमा अॻवान ऐं सरवान इमाम हुसैन। शियो हुजे या सुन्नी, देवबंदी हुजे या बरेलवी, इस्लाम जे कहिड़े बि मकतब फ़िक्र सां ताल्लुक़ रखण वारो हुजे, पर जंहिं बि नबी जो कलमो पढ़ियो आहे उन जो अॻवान ऐं सरवान इमाम हुसैन। जेको इमाम हुसैन खे पंहिंजो अॻवान न सम्झे उनखे मुसलमान सॾाइण जो उनखे मुसलमान चवाइण, पाण खे मुसलमान सॾाइण जो को हक़ नाहे। मुसलमान उहो जेको इमाम हुसैन खे पंहिंजो रहबर ऐं रहनुमा जेको इमाम हुसैन खे अॻवान न सम्झे वो यजीद त थी सघे थो, शिमिर त थी सघे थो, इब्न ज़ियाद थी सघे थो, पर वो मोमिन नथो बणजी सघे। मोमिन उहो आहे जंहिंजे दिल जे गहराइयुनि में इमाम हुसैन जी मोहब्बत। मदीने वाले साईं जी हदीस तव्हां मजा को माण्हू अगर बैतुल्लाह शरीफ जे हजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे दरमियान बैतुल्लाह जे आमिर में काबतुल्लाह जे छांव में हिकड़ो ॾींहुं न, ॿ ॾींहं न, महीनो न, साल न, 5 साल न, पूरी जिंदगी इबादत करे, अल्लाह जे घर में भी नमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, हज करे, तिलावत करे, पर जेकॾहिं इमाम हुसैन सां बुग़्ज़ अथसि त जन्नत में दाख़िल त न थींदो, पर जन्नत जी ख़ुशबू बि नसीब न थींदी।
इमाम हुसैन असांजो आइडियल आहे। इमाम हुसैन असांजो रहबर ऐं रहनुमा। उन्हनि जी तालीम, उन्हनि जी सिख्या, उन्हनि जो सबक क़यामत ताईं अचण वारनि नस्लनि जे लाइ रहबर ऐं रहनुमा उसूल आहे। जेको इन्हनि उसूलनि ते हलंदो उन जे लाइ जन्नत जा 8 दर रब खोले छॾींदा। हूअं त हज़रत इमाम हुसैन जी मोहब्बत जी दावा करण वारा घणा आहिनि। हर मकतबे फिक्र वारो शियो चए तो इमाम हुसैन मुझो महबूब आहे, मुझो मुर्शिद आहे, मुझो रहमत। सुन्नी भी ये चले तो देवबंदी का पूछो वो बच्चे तो इमाम हुसैन मुझो मुर्शिद आहे, मुझो अगमान आहे। चवण चला हर को चले थो, पर सच्चो उहो आहे जे वटा इमाम हुसैन जी तालीम लथी वञे। सदाए त मां पीटीआई जो आहियां, झंडो वरी पीपी जो हणी वेठो हुजे। सदाए त मां मुस्लिम लीग जो चियालो आहियां, ऐं वरी सीने ते वरी इमरान खान जो फोटो हणी पहुते। ये ॻाल्हि ठहंदी छा? जी सदाए इमाम हुसैन जो ऐं घर में टपड़ वरी यजीद जा। सदाए इमाम हुसैन जो घर में सामान सत्य यजीद जा। कोई हुसैन ही तो न चए। डंडे वारा समझो, दाले गुण दा समझो। गर्मी में ॿिया मोबो करे वेठो। जे समझ में अचे तो चओ सुभान अल्लाह। पीउ पियो छोकिरी खे नसीहत करे न्याणी हाणे परणी थी वञी, अब घर में हीअं उथजांइ, हीअं वेहजांइ, मुड़ुस जो अदब कजांइ, ससु सहुरे सां भाई छोकिरी ॾाढो हेठि कई वेठी। पीउ सम्झो त मुंहिंजी नसीहत ॿुधे थी, सम्झे थी। जेॾी महिल नसीहत करे दंगु कयईं त पीउ चयो पुट का ॻाल्हि सम्झ में आई कि बाबा हिन डर में 100 माकोड़ियूं घिड़ी वियो। पीउ पियो नसीहत करे उहो कोई माकोड़ियूं घिड़े। डंडे वारा सम्झो था दिल ज़बान ज़हन हाज़िर अथव या माकोड़ियूं वेठा था घिड़नि। हथ मथे करे चओ जेको जंहिंखे पंहिंजो अॻवान सम्झंदो आहे न, नारा उने जा हणंदो, झंडो बि उने जो लॻाईंदो, ऐं कम बि उहे कंदो जेके उन जे अॻवान जा हूंदा। तरीक़ो बि उहो वठंदो, वाट बि उहा वठंदो, कस बि उहो इख्तियार कंदो। जंहिंजी मोहब्बत यजीद सां, उन जे घर में तरीक़ो यजीद वारो। जंहिंजी मोहब्बत इब्न ज़ियाद सां, उन्हें वटि तरीक़ो इब्न ज़ियाद वारो, शिमर वारो। पर जंहिंजी मोहब्बत इमाम ज़ैनुल आबिदीन सां, जंहिंजी मोहब्बत इमाम सज्जाद जे बाबा साईं सोहणे इमाम हुसैन सां, उन्हें वटि तरीक़ो, बात, तालीम, उन जे ज़बान ते, उन जे किरदार ते, उन जे ज़हन ते, उन जे अमल में, उन जे ज़ाहिर में, उन जे बातिन में तरीक़ो हूंदो त इमाम हुसैन वारो। हाणे जे सॼी ज़िंदगी इमाम हुसैन जी बयान कजे त मूं जहिड़े हिकिड़े नंढड़े तालिब इल्म जी उमिरि पूरी थी वेंदी इमाम हुसैन जो सबक़ खुटंदा। पर रुॻे 2-3 उसूल इमाम हुसैन जी ज़िंदगी जा अॼु मां तव्हांजे साम्हूं बयान कयां। जे ॿुधी बि सघो, सम्झी बि सघो, वरी अमल बि करे सघो।
पर मां बयान कंदुसि इन शर्त सां त समझंदो ऐं अमल बि कंदो। कहिड़ा कहिड़ा अमल कंदो? अलाह ख़ुशि कंदो, रब कंदो सदाईं सुखिया हूंदो। अलाह कंदो क़यामत जे ॾियारे इमाम हुसैन जे ठाकुर में सैयदना इमाम हुसैन जंहिंजी विलादत थी नबूवत जे घर, जंहिंजी अम्मा सारी दुनिया जे औरतुनि जी सरदार, जंहिंजो बाबो सारी दुनिया जे वलीअनि जो सरदार, जंहिंजो नानो सॼी काइनात जो सभिनी नबीअनि जो वलीअनि जो सिद्दीक़नि जो अॼनि जो पोयनि जो सभिनी जो सरदार, जंहिं हुसैन जो ज़मानो ज़माननि जो सरदार, जंहिं हुसैन जी ॿोली ॿोलियुनि जो सरदार, जंहिं हुसैन जो घराणे जो सरदार, जंहिं घर में हुसैन पलियो उहो घर सभिनी घरनि जो सरदार। अख खोली त खातून अतहर जी झोलीअ में जे पहिरीं ग़िज़ा पहिरियों खाधो इमाम हुसैन जे वात में वियो त मदीने वारे साईं खजूर चबा इनखे अरबी में सॾिबो आहे तहनीक, ते हे हबशी तहनीक सॾिबो आहे के फली अज़ीम शख्सियत खां वात मां का शइ चबाड़ाए ऐं ॿारड़े जे वात में विझण, इनखे अरबी में तहनीक सॾिबो आहे। जे ॿारड़े खे जहिड़ी अज़ीम शख्सियत जे वात मां चबाड़ियल उन जे लुआब मिलायल मिलंदी त उनजे सारी ज़िंदगी जे मथां उनजे लुआब जो असर रहंदो। मदीने शरीफ में हिकिड़ी औरत जी वॾी छेड़खार, वॾी फसाद, ओड़ो पाड़ो बेज़ार, पोइ उन्हे खे वठी आया हबीबनि जी ख़िदमत में, या रसूल अल्लाह पाड़े ओड़े सां पीउ सां माउ सां मुड़ुस सां ॾचो आहे। अहिड़ियूं मायूं अलाह हिदायत कई, या रसूल अल्लाह ॾाढी छेड़ेकार आहे, तव्हां का दुआ कयो। मुंहिंजा सुहिणा हबीब ओॾी महिल कुझु का शइ खाइनि पिया, मुझे लजपाल नबी पंहिंजे वात मां चबाड़ियल उन किरम जा थोड़ो हिस्सो कढी उन औरत खे ॾिठी। उहे औरत उन माई जूं टे भेनरूं पाण में चार भेनरूं, उहा सियाणी हुई, महबूब जे वात जी चबाड़ियल उहो गिरह वारी शइ पाण अकेले न खाधी, सरड़ो करे टिनी भेनरुनि खे बि ॾिनई, हिकिड़ो पाण बि खाधई। उहा माई थी चवे त ख़ुदा जो कसम सारी ज़िंदगी उन जे वात मां मुश्क अंबर जी सुरहार ईंदी, पूरी ज़िंदगी वरी करे कंहिंसां छेड़ो न कई, फसाद न कई, पर जो ॻाल्हाईंदी हुई त उन जे वात मां हीरा लाल जवाहरनि जहिड़ा लफ़्ज़ निकिरंदा। चुप वेठी हूंदी हुई, माण्हू सिकंदा हा घर जा भाती त कुझु ॻाल्हाए। उहा साॻी जेका साॻी औरत, पर हाणे माण्हू घर जा भाती सिकंदा हा त ॻाल्हाईंदी ही त उनजो लफ़्ज़ हीरनि मोतियुनि जहिड़ो हुयो। छो महबूब जी चबाड़ियल गिरह वारी उहा ज़रड़ी जंहिंजे वात में पइजी वञे उनजी सारी ज़िंदगी बदिलजी वञे थी। पर इमाम हुसैन जी जेॾी महिल विलादत थी न त मदीने वारे साईं खे ॿुधायूं, या रसूल अल्लाह फातिमत ज़हरा जे घर में चंड जहिड़ो बचिड़ो ॼाओ हुआ। साईं जन तकड़ा तकड़ा आया, फरमायूं त अली मुंहिंजो पुटु किथे आहे, आइन इब्नी कैन इब्नी, मुंहिंजो पुटु किथे आहे, मुंहिंजो पुटु किथे आहे। मां समई तुमूह, नालो छा रखियो अथवस? हज़रत अली साईं चयो, या रसूल अल्लाह नालो रखियो त मां हर्ब।
हर्ब जी मनाए जंग, हर्ब जी मनाए पहलवानी बहादुरी। हजरत अली से जो नालो रखो दमास हर्ब, साईं फरमाए हर्ब न नालो रखास तो हुसैन। साईं फरमाए फातिमा खजूर खड़िया, साइण खजूर खणी आई, हबीबन चबाड़ी चबाड़े इमाम हुसैन अली मकाम जे वाद में विधऊं। या पहिरीं शइ हुई जेका इमाम हुसैन जे वाद में दाखिल थी। या वात जे रस्ते ऐं कन्नन जे रस्ते मुंहिंजा लफ़्ज़ तव्हांजे कन्नन में पिया था भिड़नि। पहुचंदा कोन था पहुचनि, जेके न सेबता हूंदा उहे सांभींदा संभालींदा। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो हिकिड़ो लफ़्ज़ सॼी ज़िंदगी यादि रहिजी वेंदो आहे, सॼी ज़िंदगी जो रहबर वसूल बणिजी वेंदो आहे। लफ़्ज़ जेके कन्नन में पवनि था न, इहे लफ़्ज़ के इंसान जी ज़िंदगी मटाए छॾींदा आहिनि। इमाम हुसैन जे कन्नन में जेका पहिरीं शइ दाख़िल थी, ही त वात में दाख़िल थी छा? मुस्तफा जी चबाड़ियल खजूर। वरी कन्नन में पहिरीं शइ जेका इमाम हुसैन खे दाख़िल थी सा छा? हबीबन ठाकुर में खयो ऐं ठाकुर में खणी ऐं कन्न में चवंदा अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलात हय्या अलल फलाह अस्सलातु खैरुम मिनन नौम। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। वरी इंसान जे अंदर में टी शइ दाख़िल थींदी आहे नक मजा। कन के खुशबू कन के सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह जे न मोतीअ जी गुलाब जी चंबेली जी राबेल जी खुशबू अचे त दिमाग़ मुअत्तर थी वेंदो आहे। पर मदीने वाले साईं जे बदन मझां अहिड़ी खुशबू ईंदी हुई जो असां बि था चवनि त मा शममना मिस्कन वला अंबरन, असां मुश्क अंबर अहिड़ो न खुशबूदार सिंघियोसीं जहिड़ी मुस्तफा जे बदन मां पसीने मां सुरहाण ईंदी हुई। हथ मिलाईंदा न सोना हबीब के सां त टिन ॾींहंनि ताईं हुन जे हथ मां मुश्क जी खुशबू सुभान अल्लाह। हाणे इमाम हुसैन जे नक में जेका पहिरीं खुशबू दाख़िल थी हुई सा मदीने वारे साईं जे जिस्म अदहर जी खुशबू। सुभान अल्लाह। कंहिंखे अदा साईं मौलाना सनाउल्लाह साहब कुरान पढ़ाईंदो, कंहिंखे साईं हाफ़िज़ नूर मुस्तफा सोनो कुरान पढ़ाईंदो, कंहिंखे मौलाना मोहम्मद असलम किताब पढ़ाईंदो कुरान पढ़ाईंदो, कंहिंखे प्रोफेसर लेक्चरर को डॉक्टर पढ़ाईंदो। पर इमाम हुसैन खे पढ़ाइण वारो मदीने वारो साईं इमाम हुसैन जो उस्ताद बापे मदीनतुल इल्म हजरत मौला अली शेर चली हैदरे कला जो पहिरियों मदरसो पहिरीं यूनिवर्सिटी खातून अतहर जी गोद, खातून जन्नत जे गोद में तरबियत पाईंदो आहे। नाने मुस्तफा जे कुल्हनि जी सवारी करे तालीम हासिल कंदो आहे ऐं बाबे अली जे महफिलुनि में वेही इल्म हिकमत ऐं दानाई सिखंदो आहे त उन हुसैन जो इल्म छा हूंदो, अमल छा हूंदो, फहम छा हूंदो, इदराक छा हूंदो, कशफ छा हूंदो ऐं मकाम ऐं दर्जो छा हूंदो। अरे जंहिंजी
जंहिंजी सवारी इमामुल अंबिया जा कुल्हा हुजनि। को स्कूटर से चढ़े, को कार ते चढ़े, को गाड़ी ते चढ़े, को रेलगाड़ी ते चढ़े, को जहाज ते चढ़े, पर पूरी कायनात में मुखे ॿुधा अहिड़ी सवारी ते कंहिंखे मिली जेका इमाम हुसैन खे सवारी मिली। इमाम हसन सजे कुल्हे ते, इमाम हुसैन खाबे कुल्हे ते। मदीने जी गली मां महबूब पिया अचनि त साम्हूं फारूक आज़म, उमर आदिल, अमीरुल मोमिनीन, खलीफतुल मुस्लिमीन सय्यदना उमर थो अचे। तो वाह जी सवारी आ। डंडे वारा ह्यां नथा ठारियो। गर्मी में त गरम थियणु खपे, पर तव्हां अञा बि थधा आहियो। मूंखे गरम करण न ईंदो आहे। कहिड़ी बि ॻाल्हि कंहिं में यादि त विसरी वई। हाणे जेका चयो फारूक आज़म, उमर तो चे त वाह जी सवारी आहे। साईं फरमाइनि था उमर जे सवारी भली आहे त सवार बि घटि न आहे। नेमल फारिसान, वाह जा शह सवार है। मुस्तफा करीम जे कुल्हनि जी सवारी करण वारा, जंहिंजी सवारी मुस्तफा करीम जा पाक कुल्हा हुजनि। साईं दा नमाज़ पढ़नि सिर सजदे में इमाम हुसैन कुल्हे त पाण सजदे खे ढिघो करे छॾियो। जेॾी महिल सलाम वरायूं त असां पंहिंजो या रसूल अल्लाह भला नमाज़ जा सजदा ढिघा थी विया आहिनि छा? पाण सुन में सजदा ढिघा न थिया आहिनि। मुंहिंजे कुल्हे ते हुसैन हुयो। मां उथण न पिए चाहियो, मथां मुंहिंजो बचड़ो किरी न पवे। जेसीं हुन पंहिंजी दिलि ख़ुशि कई तेसीं ताईं मुहम्मद सजदे में रहियो। इबादत रुकजी वई। साईं जन अकेला न हुआ, जमायत हुई। पुछूं जमायत हुई, पर तेसीं ताईं सजदो तवील थी वियो जेसीं ताईं इमाम हुसैन लथो। ऐं इहो वाक़ियो कई भेरा थियो आहे। हदीस किताबनि में, हदीस के किताबनि में कई भेरा इहो वाक़ियो आयो आहे। हिकिड़े भेरे साईं जन नमाज़ पिया पढ़नि इमाम हुसैन कुल्हे ते। जेके पुराणा असाबी आहे उन्हनि खे ख़बर हुई राज़ जी, अंदाज़ जी, हुसैन जे शान जी। कुझु नवां नवां असाबी आया, उन्हनि चाहियो त इमाम हुसैन खे हटायूं। साईं जन नमाज़ में हुजनि। असाबी जीअं आया ॾिठूं त कुल्हे ते इमाम हुसैन आहे। वेठो थिया हटाइण जे लाइ। अजीब हिकिड़ी रिवायत मूं पढ़ी आहे, मूं पंहिंजे किताब में उहा आंदी आहे सनद सां त साईं जन नमाज़ जे दौरान इशारो कयो त न रोकियोसि। भली बीठो हुजे, भली कुल्हे ते सवार हुजे, जेसीं हुसैन न लहे तेसीं हिनखे लाहिणो न। सुभान अल्लाह। जंहिंजो जेतिरो उस्ताद काबिल हूंदो, शागिर्द में सलाहियतूं बि ओॾियूं वॾियूं पैदा थींदियूं न। मुर्शिद जेतिरो पावर वारो हूंदो, मुरीद में बि ओड़ो पावर हूंदो न। मुंहिंजा दोस्तो, जेतिरो उस्ताद में गुण हूंदा, जेतिरा उस्ताद में इल्म जा अखर हूंदा, शागिर्द खे उहो ई सेखारींदो न। पर जंहिंजो उस्ताद मदीने वारो साईं हुजे, जंहिंजो उस्ताद मौला अली हुजे, जंहिंजे जिस्म में हैदर करार जो खून हुजे, जंहिं खातून अतहर जी खंज पी परवरिश पाशी हुजे, उन हुसैन जो छा रंग हूंदो, छा दर्जो हूंदो, छा मकाम हूंदो। ऐं पोइ जेको सोणे हुसैन जे
जो मुरीद बणियो न सोने हुसैन जे रस्ते ते हलियो उन जे तालीम ते हलियो त यकीन जान जो टंडे वाला जेको हुसैन जो मुरीद आ हुसैन जे तालीम ते हलण वारो आ खुदा जो कसम हिते हुते उन जा बेड़ा पार। दुनिया जन्नत जे ला सिकंदी जन्नत हुसैन जे मुरीदन ते आशिक नचे वजुबान अल्लाह। दुनिया जन्नत जे ला सिकंदी त जन्नत दे वने जन्नत मुश्ताक हुंदी त हुसैन जा मुरीद मुंह में दाखिल थिया। मुझे सोने हुसैन जी तालीम बेमिसाल हुंदी है। छा था समझो जेको सबक सिखायूं तो सबक हुंदो वो कुछ गुर तव्हां के मां भी ॿुधाईंदुसि जेके सोने हुसैन पंहिंजे खुबदारनि खे सिखाया। सिखण चाहियो था वरी वरी मां जो वठां तव्हां खां वरी वरी इकरार थो वठां त विसरी न वञे। सोने इमाम हुसैन जे सबक ते उन जे सेखारियल रस्ते ते हलंदो जेके हलंदो से तुम से घणो अल्लाह कंदो इमाम हुसैन जी कचहरी में हूंदो। साईं जो हिकिड़ो जुमलो आ जेको मां तो चवां त जेकॾहिं हीरा ऐं मोती हिकिड़े कुड़ में रखजन इमाम हुसैन जा लफ़्ज़ ॿिए कुड़ में रखजन त इमाम हुसैन जा लफ़्ज़ हीरन जवाहरन का भी कीमती ॿुधंदो। सैयदना इमाम हुसैन जो हिकिड़ो कौल आ साईं जी तालीम आ। साईं ता फरमाइन मन चाद सात मन बखिल रसिल। जे माण्हू सखावत कई वो सरदार थी वेंदो जे बखीली कई इहो रज़ील ऐं ज़लील थी वेंदो। लफ्ज़ थोड़ा है न पर माना जो समुद्र समायो। साईं ता फरमाइन त जे सखावत कई जूद कयो मेहरबानी कई दिल कुशादी रखी हथ खुलियल रखियो सखावत कई जेको सखी आ उन जे ला माण्हुनि जे दिलनि में मुहब्बत पैदा थींदी। सखी माण्हुनि खे प्यारो मलाइकनि खे प्यारो जिन्ननि खे प्यारो फरिश्तनि खे प्यारो रसूल खे प्यारो अल्लाह जी ज़ात खे प्यारो। इमाम हुसैन तो फरमाए जेको सखावत कंदो अल्लाह जे ॾिनल माल खे रब जी ख़ल्क़ ते ख़र्च कंदो रब जे ॾिनल दौलत खे रब जे माण्हुनि जे मथां लुटाईंदो अल्लाह ताला जल शानहू खे बि वेठो अल्लाह जे रसूल के भी वेठो मलाइकन के भी वेठो जन्नत के भी वेठो जहन्नम खां परे। जेको बखीली कंदो उहो अल्लाह खां परे रसूलुल्लाह खां परे मलाइकन खां परे जन्नत खां परे जहन्नम के वेठे। जेको बखीली कंदो इहो जहन्नम जे वेठो हूंदो ऐं जेको सखावत कंदो उहो जन्नत के वेठो हूंदो। मदीने वाले साईं फरमायो जेको गरीब ऐं मिस्कीन खे खैरात थो ॾे जेॾी महिल खैरात ॾींदो आहे त असदक़त तक़अ फी कफ़िर रहमान सुम्म तक़अ फी कफ़िल फ़क़ीर। जेॾी महिल तव्हां सखावत कंदा आहियो त तव्हांजो पैसो पहिरीं रहमान जे हथ में पहुचंदो आहे पो रहमान जे हथ खां थी ऐं पो उन फ़क़ीर खे मिलंदो आहे। पहिरीं काॾे वेंदो आहे जवाब ॾियो पहिरीं काॾे वेंदो आहे। हाणे मिसाल हे छा आहे 100 रुपया
हे हथ है करमोला जो साईं अब्दुल जब्बार हिकिड़े हथ मां आयो ये हथ में वियो मिसाल हूंदो आहे समझाइण जे लाइ पर हिते तव्हां खे नज़र अचे थो ॿ हथ पर हबीबन फरमायो त ॿ हथ न आहिनि विच में टियों हथ आहे विच में जेॾीमहिल सदके वारो ख़ैरात वारो ॾिए थो त विच में अल्लाह जब्बार रहमान रब्बुल आलमीन जो हथ जेॾीमहिल ॾियण वारो ॾिए थो त पहिरीं रहमान जे हथ में पहुचे थो उन माण्हू जे हथ में पहुचे थो डंडे वारा कॾहिं तव्हां इहो सोचियो आहे त मां जेका ख़ैरात थो कयां सा इहा अल्लाह जे हथ में अवल पहुची थी वतायो फ़कीर आयो बाज़ार में डंडो कोन हो तव्हां छो था घबरायो वतायो फ़कीर नसर पुरजो हो वॾे जो हूंदो या मटियारी में हूंदो डंडे जी ॻाल्हि न आहे अंबन जी दुकान ते आयो अल्लाह जे नाले ते अंब ॾे हिकिड़ो ठथल हुजे दाख़िल हुजे जेको खपे ई न पियो ॾिने वरी चई त हे रुपयो त हिन जो अंब सुठो चूंटे भलो ॾिने ॿई अंब खणी चई मुंहिंजा मौला हे ॾिठी हे तुंहिंजे नाले के रुपये जे नाले डंडे वारा कॾहिं तसवर कयो अथव त तव्हांजी ख़ैरात फ़कीर जे हथ खां अवल अल्लाह जे हथ में लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून जेसी ताईं तव्हां भलाई न हासिल करे सघंदो जेसी ताईं पंहिंजी प्यारी में प्यारी शइ रब जे नाले ते कयो मदीने वाले साईं फरमायो त जेको मिस्कीन आ गरीब आ मोहताज आ कर्ज़ाई आ चए तो उनजी मोहताजी ख़त्म थिए रिज़्क़ में बरकत पवे तंग दस्ती ख़त्म थिए वो अल्लाह सां वापार करे छा करे अल्लाह सां वापार करे कीअं रब सां वापार करे पंहिंजी हलाल कमाई अल्लाह जे रस्ते ते ख़ैरात करे अल्लाह सां वापार मन जाअ बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा जेको हिकूड़ रब जे रस्ते में ॾींदो उन जो बदिलो ॾहूण केतिरो अल्लाह ॾींदो केतिरो ॾींदो तो 5 ॾिना त घणो मिलंदो जे 100 ॾींहं त घणो मिलंदो सुभान अल्लाह फ़कीर हिकिड़ो घर में आयो ॾिठई त टोकरी आननि जी भरी पई आहे कुकड़ जा आना ज़ाल खे पुछई हेतिरा आना हे किथां आया इहे 30 आना आहिनि अलाह मोकिलिया आहिनि असांजी कुकड़े ॾिना 5 आना मूं 5 ई कया ख़ैरात वरी अलाह 30 मोकिलिया जे मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में कोन आई अल्लाह फरमायो आहे त मन जा मिला हसनत फलहु अशरु अमसालिहा जेको हिकु न ॾींदो न हू न ॾींदो तो 5 ॾिना त 50 मिलंदा न 30 कीअं थिया 5 ॾह 30 5 ॾह थोरो बि यादि अथव या कोन मूंखे सिंधी मास्तर चवणो 5 ॾह ज़ाल खे जी 5 नहीं तो 50 मिला है ना हेठी कीअं मिलिया आहिनि अल्लाह जो वादो त पूरो नथो थी सघे ज़ाल चयो फ़कीर तुंहिंजी ॻाल्हि सही आहे जेके मूं 5 ॾिना आहिनि उन्हनि मां 2 हुया फटल 3 हुया सॼा सो 30 सॼा मिलिया आहिनि 20 फटल हे कुंड में पिया ओ टंडे वारा कर्ज़ी थी वियो आहियां तंगी मिस्कीनी मुश्किल इमाम हुसैन जो नुस्ख़ो ॾेई थो वञा ख़ुदा जो कसम कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे कॾहिं तंगी न ॾिसंदे सचो हुसैन जो पैरोकार थी वञ रब तोखे माला माल
इमाम हुसैन फरमायो मन जाद साद जेको सखावत कंदो रब उनके माला माल करे खुशहाल बनाए चलींदो जे कंगाल आ त खुशहाल थींदो जे खुशहाल आ त माला माल थींदो हजरत इमाम हसन सैयदना इमाम हुसैन ऐं इन्हनि जो सौट हुयो हजरत अब्दुल्ला बिन जाफर टई ॼणा विया हज ते थकजी विया आहियो काॾे विया इमाम हुसैन 25 हज प्यादल कया 25 कंडे वारा पैसन के तिजोड़ियुनि में गॾु कयूं रखियूं वेठो हज जी टिकट नथो भरी साईं फरमाइनि था ताक़त हूंदे पैसे हूंदे हज ते न वञे वणेस त यहूदी थी मरे वणेस त नसारा थी मरे मरन त मुसलमान थी न पर 25 हज इमाम हुसैन प्यादल पंध कया पर सवारी न हुयस सवारी न हुयस हुई सवारी हुई पर रब जे दर ते पंध वञण जो मज़ो ई मीर मदीने जे साईं दे प्यादल पंध हज़ार कया प्यादल पंध हज़ार कया प्यादल पंध हज़ार कया ओ दिल थी जवे दीदार कया अल्लाह दिल थी जवे दीदार कया वो मीर मदीने जे साईं दे सुभान अल्लाह साईं फरमाइंदा देखो हज जो पंध प्यादल तो करे न उन्हें के हिकड़े लिख जे एवज़ लख नेकियूं मिलंदियूं नेकी कंडे वारी न नेकी हरम वारी हरम जी हिकड़ी नेकी लख नेकियुनि जे बराबर हरम जी हिकड़ी नेकी जेकर टंडे में लख रोज़ा रखी हरम में हिकड़ो रोज़ो रखी तो वो रोज़ो अञा मथी टंडे में लख जुम्मा पढ़ी हरम में हिकड़ो जुम्मो पढ़ी उन जो सवाब अञा मथी टंडे में तू लख रमज़ान जा रोज़ा रखी पर मस्जिदुल हराम में अल्लाह जे घर काबे खाने में हिकड़ो रमज़ान गुज़ारी त लख रमज़ान का मथे अचो हाँ हजरत इमाम हसन इमाम हुसैन ऐं सैयदना अब्दुल्ला बिन जाफर टई सौट प्यादल पंध पिया वञनि रस्ते सां हलंदे हलंदे साईं जन जो पानी ख़त्म थी वियो खाधे जो जेको सामान खणी हलिया सो ख़त्म थी वियो सभी खे ॾेई छॾियो रस्ते में हलंदे गर्मी की मौसम हुजे निटहन हुई उस हुई काढ़ो पानी भी खत्म थी वियो मानी भी खत्म थी वई खजूर भी खत्म थी वई हलंदे हलंदे हिकिड़े सहरा में ॾिठो हिकिड़ो खेमो तंबू लॻल तंबू समझो त तंबू आहे त ज़रूर को माण्हू हूंदो वेठो आया चयो त अब्दुल्ला बिन जाफर वही ॾिस त सही केरु आहे आयो ॾिठई त सही हिकिड़ी पुतड़ी पुराणी औरत वेठी आहे खेमे जे अंदर हिकिड़ी औरत वेठी आहे साईं चुप करे वेठे हिकिड़ी औरत आहे जेका अकेली उन तंबू जे अंदर वेठी आहे चयूं त अम्मा का पीअण जी शइ तो वटि हूंदी पानी या खीर या शरबत काशे हूंदी माई चयो बाबा कुछ भी हींअर मूं वटि कोन्हे या बकरी बीठी आहे इन बकरी खे ॾुहो पर आहे खीर तमामु थोरो इन खे ॾुहो जेको खीर मिली वञे उहो पियो बाक़ी हींअर ॿियो कुझु बि मूं वटि सभिनी चयो इमाम हुसैन खे त तुंहिंजा हथ बरकतुनि वारा आहिनि तूं ॾुहीस ॾुथई त थाम भरिजी विया इमाम हसन बि खीर पीतो त
इमाम हुसैन खीर पीतो अब्दुल्ला बिन जाफर खीर पीतो ड्राई जी विया पर खीर अञा बची माई खे ॾिनो अम्मा तूं बि चयो अम्मा असांजो खाधो बि खुटी वियो आहे का खाधे जी शइ हूंदी माई चयो अल्लाह ॼाणे थो रब जो कसम आहे त मूं वटि ॿियो कुझु बि न आहे इहा हिकिड़ी बकरी जंहिंजो खीर पीतो मां तव्हांखे रब जो वास्तो थी ॾियां इनखे कुहो ई छोड़ी इनखे कुहो त रधे मां खाराईंदी माई जी दिलि सैयदना इमाम हसन कुटो बकरी के ज़िबा कयो माई रथी उन बकरी के मशवी कयो पचायो गोश्त तैयार थियो टिनी शहजादन खाधो माई भी खाधो फरमायूं त अम्मा यो बंद करने की घड़ी कर मूडे ध्यान कर जेडीमल टिनी खाधो मोकलाइण लगा फरमायूं त अम्मा असां हाशिमी घराणी जा बनु हाशिम मजानी मुझे सोने नबी जो ॾाढो हो जेको उन जो नालो हो सैयदना हाशिम ऐं पूरे अरब जो सखी हज़रत हाशिम सुनो सखावत में पंहिंजो मर्द बाण चयूं त अम्मा असां हाशिमी सैयद आहियूं मदीनो असांजो वतन आहे कॾहिं बि ज़रूरत पवई हाजत पवई त असां वटि मदीने ज़रूर अची तो असां सां थोरो कयो आहे एहसान कयो आहे पंहिंजी बकरी जो खीर पियारी पंहिंजी बकरी जो गोश्त खाराई जॾहिं बि तोखे ज़रूरत पवे त असां वटि ज़रूर अची पाण हज ते हलिया विया हज पड़ी मोटी आया वक्त गुज़रंदो रहियो शाम जो थी न त माई जो मुड़ुस आयो पुछा कयईं त बकरी असांजी काॾे वई जी घर वारा ॻाल्हि ॿुधई अॼु हिकिड़ा 3 जवान आया हुआ पर उनजा चेहरा ईअं हुया जीअं चोॾहीं जो चंड खुदा जाने मूं अहिड़ा हसीन चेहरा ज़िंदगी में न ॾिठा कॾहिं मूं अहिड़ा हसीन चेहरा न ॾिठा ऐं जिन महिल ॻाल्हाइनि पिया न उन्हनि जी गुफ़्तगू एॾी मिठी हुई जो अहिड़ी गुफ़्तगू के अरब जी मूं अॼु ताईं न ॿुधी जहिड़ी उन्हनि 3 शहज़ादनि जी गुफ़्तगू में जितो उन्हनि खां नाला पुछा कि न नाला कोन जी चली तो नाला भी न पूछा बकरी कोई ना बात को मानू उनन के खाराए चाहिए जी बस वधी के न चाहिए जन उए सोनी सूरत वारा मुखा सिर फुरन हाथ में पंजो सिर मां सुमाता न आहिन केर पर ये बुधायो त हाशिम मोहम्मद मुस्तफा जो ॾाढो हुजूर जे घराणे जा फर्द हुया बाक़ी नाला मूं को न पुछ सुभान अल्लाह वक्त गुज़रंदो रहियो माई खां ॻाल्हि विसरी वई मुड़ुस खां ॻाल्हि विसरी वई हसनैन करीमैन खां अब्दुल्ला बिन जाफर खां उहा ॻाल्हि विसरी वई इमाम हसन कॾहिं कॾहिं पंहिंजे घर जे दरवाज़े जी जेका दहलीज़ चौखट थींदी आहे न कॾहिं उन ते वेही रहंदा ईंदड़ वींदड़ खे पिया ॾिसंदा को मुसाफ़िर लंघंदो उनखे सॾे मानड़ी खाराई इमाम हसन जी आदत हिकिड़े ॾींहुं साईं जन वेठा हुजनि ऐं उहे उन्हनि जे इलाइक़े में उहा पुराणी औरत ऐं उन जो मुड़ुस उन इलाइक़े में ॾुकर आयो सख़्ती थी तंगदस्ती थी उहे मुहताज थी पिया पोइ चयूं त हाणे मदीनो वॾो शहर आहे हलूं को टंडो कयूं जीअं ॿाहिराणी जा माण्हू टंडे जे ॿाहिरि नंढड़ा ॻोठड़ा हूंदा आहिनि असां टंडो वॾो शहर आहे हली पोइ मज़ूरी कंदासीं टंडो कंदासीं पेट पालींदासीं हलो भला शहर ॾे हलो तीअं उहे ज़ाल मुड़ुस मदीने में आया हीअं जो मदीने जी घिटीअ मां गुज़रनि पिया त इमाम हसन जी नज़र पई इमाम हसन सुञातो त हीअ उहा पुराणी आहे जंहिं असांखे बकरीअ जो खीर पियारो ऐं बकरी कुही खाराई पुट एहसान करण वारे जो एहसान याद करणो याद रखणो इहो बि इंसानियत जी निशानी
जे थोड़ा कया जे वड़ कया जे एहसान कया उन जो एहसान याद रहे या अब मर्दानगी आ मुर्स मानू आ इहो बि को अजीब इंसान आ जेको पंहिंजे मुर्सिन खे याद रखंदो आ थोड़ा विसारे छॾण जो त यज़ीद जो कमाल जन ख़त लिखी घुराए वरी तीर वसाया हुया ख़त लिखी दावत ॾेई घुराए मेहमान मदीने वारे खे पंहिंजे मतन में घुराए उन सां बेवफ़ाई करण इहो यज़ीद जो कुफर जो किरदार आ पर जे हिकिड़ो भेरो ज़िंदगी में खीर लप प्यारी आ उन जो एहसान यादि करण इहो हसनैन जो शान साईं सुञाणी ये उहा औरत जी अम्मा ओ कुराड़ी हेॾे अच जाए अॻिते वधी पई वञे सॾु कयो अम्मा हेॾे अचे अम्मा हेॾे अचे मूंखे सुञाणी थी कि अबा मां नथी सुञाणा पर फरमाए तूं नथी सुञाणी मां सुञाणा मां तोखे सुञाणा थो तू उहा ही जो असां हज ते वियासीं पे रस्ते में असांजो पाणी ख़त्म थी वियो तो असांखे पंहिंजे बकरी जो खीर पीआरियो उन बकरी जो गोश्त रथे तो असांखे खारायो हो मां तोखे सुञातो हुन सम्झो त ख़ुदा ॼाणे ही कहिड़ी ॻाल्हि थो करे माई खां उहा ॻाल्हि विसरी चुकी हुई ओड़ो माण्हू उहा ॻाल्हि माई खां विसरी चुकी हुई जे मूंखे ख़बर न आहे अबा तूं छा जी ॻाल्हि थो करी मूंखे छॾ मां मिसकीन आहियां वञी को गुज़र सफ़र कयूं गुरबत आहे कि अम्मा मां तोखे वञणु न ॾींदुसि तोखे ख़बर न आहे त असां हाशमी घराणे वारा पंहिंजे मुहसिन सां उनजो एहसान ज़िंदगी भर न विसारींदा असां हाशमी घराणे वारा पंहिंजे मुहसिन खे दुनिया में बि बदिलो ॾींदा आहियूं त आख़िरत में बि बदिलो ॾींदा अम्मा इते बि तोखे वञणु न ॾींदुसि इते बि पाण उनखे वठी पंहिंजे महिमान खाने में आंदऊं पंहिंजे घर जो ताम रथे पाक अहल बैतन जे हथनि जो रथे ऐं पाण पंहिंजे हथनि सां खणी फरमायो अम्मा असां परदेसन जे तो मानी खाराई हुई अॼु असां तोखे खाराईंदासीं तो असांखे पियारियो अॼु असां तोखे पियारींदासीं मुझा दोस्त उनके खारायूं प्यारियूं ऐं उहा औरत चवण लगी अब्बा तव्हां जा ये लफ्ज़ तव्हां जो यो इखलाक तव्हां जो यो किरदार असांखे त मोहे वियो आहे तव्हां केरु आहियो कि अम्मा तूं नथी सुञाणी मुंहिंजो नालो हसन आहे मुंहिंजो बाबो अली आहे मुंहिंजी अम्मा ख़ातून अतहर फातिमा ज़हरा जे नबी जो कलमो पढ़ंदी आई वो मोहम्मद मुस्तफा मुझो नालो पाण पंहिंजे गुलाम खे फरमायो त वञ मुझे खजाने में 1000 बकरियों का है 1000 बकरियों का है 1000 दीनार खणिया त मां हिन बुढ़ड़ी जे हवाले कया छा हिकड़ी बकरी छा एवज़े में 1000 बकरियों ऐं पाण पंहिंजे गुलाम खे फरमायो त हिन बुढ़ड़ी खे ऐं बुढ़ड़े खे वठी मुंहिंजे नंढे अते हुसैन वटि वठी वञ ऐं उनखे ॿुधाइजांइ त इहो असांजी कुराड़ी आहे जो हज जे सफ़र में जंहिं असांखे बकरी कुई असांखे खाराई जॾहिं ॿई बुढ़ड़ी ऐं बुढ़ड़ो हज़रत इमाम हुसैन वटि आया सैयदना इमाम हुसैन खे गुलाम ॿुधायो त इमाम हसन हीअं फरमायो आहे इमाम हुसैन ॾिसी सुञातो कि अम्मा चीचल भली करे आई असांजे अंगण ते भली करे आई तुंहिंजो थोरो आहे ज़िंदगी में हिकिड़ो भेरो तो एहसान कयो हो असां तोखे सदाईं यादि रखियो आहे पंहिंजे गुलाम खे फरमायो त वञ मुंहिंजे खज़ाने मां 1000 दिरहम बि खणी आ ऐं 1000 बकरियूं बि काहे आ ऐं हिनखे वठी कुराड़ी खे ऐं कुराड़े ॿिन्ही खे वठी अब्दुल्ला बिन जाफर वटि वञ वरी जेॾी महिल हज़रत अब्दुल्ला बिन जाफर वटि आयो इहो
अरब में पूरे अरब में वडो सखी सरगो हज़रत अब्दुल्ला बिन जाफर जाफर तैयार जो शहजादो हो इमाम हुसैन जो सौट हुयो चाचे जो पुत्र हुयो वो जेमल हज़रत अब्दुल्ला बिन जाफर बताया हज़रत अब्दुल्ला बिन जाफर सी ये सुन्ना तो नहीं तो वो सागी पुरानी है पान फरमाई गुलाम के वञ 1000 बकरियों काहे आ 1000 दीनार खणिया इन बुढ़ड़ी जी खिदमत करनी आ जे असा के फुल जे टेम ते खीर लंब प्यारी जे भुख जे वक्त में असा के पंजी बकरी रते खाराई हुई जेरीमल उआ औरत जो मुर्स मदीने में आया तो सपनी का वधीक गरीब ऐं मिस्कीन हुया जेरीमल मोटिया अहल बैतन जे घर माथी मोटिया तो उन वक्त सपनी का वधीक मालदार बकरियुनि जे धड़न वारा उन ॾींहुं कंहिं वटि बि एतिरियूं बकरियूं न हुयूं जेतिरियूं इन कुराड़ी वटि बकरियूं हुयूं हिया मुझे इमाम हुसैन जी तालीम एहसान करण वारे जो एहसान याद रखण जे थोरो कयो आ उन जो थोरो याद रखण बुखारे के खाराइण उन्यारे के प्यारण मुझा दोस्त सखावत करण थोड़े एहसान जे बदले में वडो मुआवज़ो ॾेई छॾण इहो हसनैन जो किरदार इहा तालीमात इमाम हुसैन इहा तालीम इमाम हुसैन का वॾे में वॾी तरबियत हासिल कई इमाम ज़ैनुल आबिदीन के सिखी असां त सदियूं को थिया आहियूं न दिल चवे थी त इमाम हुसैन जे तरीक़े ते हलो दिल चवे थी या नथी पर जेको संदन बच्चो हुयो इमाम ज़ैनुल आबिदीन उन पंहिंजे अब्बे खां छा छा पिरायो हूंदो ऐं कीअं अमल कयो हूंदो अचु त हिकिड़ी झलक इमाम ज़ैनुल आबिदीन जी ॾेखारे कंडे वारा थोरो मुंडे ध्यान कर मां सुणे इमाम ज़ैनुल आबिदीन जी ज़िंदगी जो हिकिड़ो मंज़र तुंहिंजे साम्हूं जो पेश करियां करबला जा दुख सख़्तियूं ऐं इहे जेकी करबला में वाक़िया पेश थिया इन्हनि जो अखियुनि ॾिठो शाहिद हुयो इमाम ज़ैनुल आबिदीन ये दुख या त बीबी ज़ैनब साईं ॾिठा ऐं सठा या त इमाम ज़ैनुल आबिदीन शहीद जेके थिया शहीद थिया सिर वञी कुर्बान कयो वञी रब जी ज़ात सां मिलिया वञी जन्नतुल फिरदौस में पहुता पर जिंदगी त हिननि गुज़ारी न जन इहे दुख अखियुनि सां ॾिठा ऐं बाक़ी जिंदगी बि गुज़ारी रिवायत में अचे थो त करबला खां मोटण खां पोइ पूरी जिंदगी इमाम ज़ैनुल आबिदीन कॾहिं खिलियो कॾहिं न कॾहिं कॾहिं बि पाणी न पीतई मगर जॾहिं पाणी पीअंदो त अखियुनि जे लुड़कनि मां ॿोड़े पोइ पाणी पीअंदो जॾहिं ज़ोर उञ लॻंदी हुयसि न पाणी जो प्यालो हीअं हथ में झलींदो हो त अबे हुसैन जी उञ यादि अची अली अकबर जी उञ यादि अची अली असगर जी उञ यादि अची ऐं पोइ तेसीं डुक न भरींदो जेसीं अखियुनि मां लुड़क वई उन पाणी में न पवंदो बकिया पूरी ज़िंदगी इमाम ज़ैनुल आबिदीन जी ईअं हिकिड़े भेरे कूफे जो हिकिड़ो माण्हू महिमान थी मदीने शरीफ़ में आयो जी भई मूंखे राति रहणी आहे जो जे राति रहणी अथई त वञ इमाम ज़ैनुल आबिदीन वटि इमाम ज़ैनुल आबिदीन जहिड़ो महिमान नवाज़ ॿियो न आहे इमाम ज़ैनुल आबिदीन वटि आयो पाण पंहिंजे हथनि सां बिस्तर बिछायूं पाण हथनि सां मानी खणी खाराइनि पिया उनजी ख़िदमत चाकरी कनि पिया 3 ॾींहं रहियूं 3 ॾींहंनि खां पोइ उहो महिमान मोकिलाइण लॻो पुछई त साईं मूंखे सुञाणो था त मां केरु आहियां तव्हां हेॾी मुंहिंजी ख़िदमत कई आहे पाण पंहिंजे हथनि सां मुंहिंजी सेवा कई आहे साईं मूंखे सुञाणो था मां केरु आहियां बसि इन सुवाल पुछण ते इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि में ज़ार ज़ार लुड़क बीह फरमायूं त पुछण वारा
मां तोखे उन्हे ॾींहं खां वठी सुञाणा थो जॾहिं मैदान करबला में तूं मुंहिंजे बाबे हुसैन से तीर चुके तूं असां अहल बैतन जे दुश्मननि में तुझी तरकश जा तीर हुया बाबे हुसैन से बदर तू असांजो दुश्मन है जिसी पुत आगे जॾहिं ख़बर भी आए त मां तव्हांजो दुश्मन आहियां पोइ 3 ॾींहं तव्हां मुंहिंजी ख़िदमत कई आहे मूंखे खारायो आहे प्यारियो आहे हथ सां तव्हां मुंहिंजा बिस्तर विछाया है फरमायूं त इहो किरदार तव्हांजो हो ही किरदार असां मेहमान के घुराए खत लिखी दावत में घुराए तीर चुटड़ तलवार हणन यो तवा कुफिर जो कम हुयो दुश्मन तकड़ी के अची वने उन हथन सां मासी धारण असां अहल बैतन चंगन साण चंगाई हर को करे पर तो जिया न को पुरन साफ भलायूं पुरन साफ भलायूं कर ए मुझे सोने हुसैन मुझे बच्चन सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि सखावत कंदो सो खुशहाल मन बखिल रज़ल जेको बखीली कंदो वो रसील ऐं ज़लील थी वेंदो अल्लाह जो दुश्मन सखी अल्लाह जो सुभान अल्लाह डंडे वाला चेहरा मुझे ध्यान दे इमाम हुसैन था फरमाए सैयदना इमाम हुसैन जो कौल हीर नहीं मुल्क का वधीक कीमती कौल इमाम हुसैन फरमायो त तव्हां वटि माण्हू ज़रूरतमंद थी अचनि इहो तव्हां ते अल्लाह जो एहसान आहे मानू तव्हां वटि के कम जे लाइ अचनि इहो तव्हां ते अल्लाह जो एहसान आहे तव्हां उन्हनि जा कम कयो जेकॾहिं तव्हां उन्हनि जा कम न कंदो त अल्लाह उहा नेमत तव्हां खां घुरे वरी अहिड़े खे ॾींदो जेको माण्हुनि जा कम पुट ही ॾाढो गहरो गूढ़ो कोल आहे जेको सम्झण जे क़ाबिल ॾिसो न असां मां हिकिड़े माण्हू खे अलाह जी कुर्सी ॾिए मिसाल सूबेदार मुख्तियारकार तपेदार कोटवार अलाह सी हुनखे हिकिड़ो मनसब ॾिनो हाणे माण्हू अचनि था साईं मुंहिंजो ही कमरो कजाए हो सी वरी कावड़ियो सिटियो वेठो हुजे छिड़कूं नहीं ॻाल्हाए कम न कंदे हल बाबा मां वांदो न आहियां सूमर ते अच वरी सूमर थियो वीचारो ग़रीब आयो साईं मुंहिंजो हे सही करे हाणे रुके हिन शइ करे कलम सां की आबादियां आहे न छोड़े अब भाई इधर सूमर ते मिस्कीन जी हली 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 उम्र गुज़री वई तुंहिंजा ॿ लफ़्ज़ ख़र्च थींदा वॾेरे साहिब खे सिफारिश कई या सूबेदार खे या पुलिस वारे खे फोन कई हिकिड़ो मज़लूम माण्हू आहे उहो तुंहिंजे दर ते पियो बार बार धिका खाए उनजी तूं मदद नथो करी तोखे रब ताक़त बि ॾिनी आहे तौफ़ीक़ बि ॾिनी आहे तुंहिंजी फोन ते कम थो थिए तुंहिंजे कलम सां कम थो थिए तुंहिंजे कुर्सी जे ज़रिए माण्हुनि जी मदद थी थिए इमाम हुसैन तो फरमाए त इहो तोते रब जो थोरो आहे इंसान जो रब पंहिंजा माण्हू मोहताज करे तोड़े मोकिलिया आहे
उन्हनि जो कमु कर, उन्हनि सां बाझ सां पेश अच, उन्हनि जी हाजत पूरी कर। जेकॾहिं तुंहिंजे हिम्मत में आहे, तो वटि तौफ़ीक़ आहे, तो वटि उन शइ जी अहलियत आहे, उन जो कमु कर। साईं फरमाइनि था जेकॾहिं तो ॿिए जो कमु न कयो त इहा तुंहिंजी नेमत रब तोखां फुरे वरी उन खे ॾींदो जेको माण्हुनि जा कम कंदो। मां दादू में विज़ु शिनाख्ती कार्ड पे ठहराया, ये नादरा त हाणे थी आहे, नादरा खां अॻु में शिनाख्ती कार्ड में ठहराया। मूंखे घटि में घटि 20 भेरा पंधु कराई। केॾी महिल चए ही दरख़्वास्त खणी आ, ही सर्टिफिकेट खणी आ, शिनाख्ती कार्ड मुंहिंजो हक़ आहे, मूंखे ठाहे ॾे न, ज़रूरत आहे मूंखे। 20 मूंखे पंध कराई। ॾाढो मुंहिंजे दादू में शिद्दत जो पंध जो हुन जो मक़सदु हो त कुझु कढां तो ॾियण जे लाइ मां तयारु कोन हुयुसि। ॼण 5 रुपया ॾिया राशि वल मुर्तजी किला हो ॾींदा। हुन जो मक़सदु हो त ॾाढी वारे खां कुझु ॾींदो साईं। मां जूं बि कोन अल्लाह आख़िर 20 भेरा पंधु कराई। पोइ हिकिड़े ॾींहुं शिनाख्ती कार्ड में मोली साहब हाणे मुंहिंजे हक़ में दुआ घुरिजे। मूंखे चईं अवल तव्हां दुआ घुरो, पोइ मूंखे चईं तव्हां दुआ घुरो। मूं चयोमांसि ॻाल्हि ॿुध, अवल तूं मुंहिंजे हक़ में दुआ घुर, पोइ मां दुआ चईं मां त गुनाहगार आहियां, तव्हां आलिम आहियो, तव्हां बुज़ुर्ग आहियो, तव्हां दुआ घुरो न। अलाह सभिनी जी ॿुधंदो आहे, गुनाहगारनि जी बि ॿुधंदो आहे, हर कंहिंजी ॿुधंदो आहे। अवल तूं मुंहिंजे हक़ में दुआ घुर, पोइ मां जे भला मां कहिड़ी दुआ घुरां। मुंहिंजो हाणे तूं मुंहिंजे लाइ इहा दुआ घुर त अलाह वरी मुंहिंजो तो में कमु न कंदो। तो में कमु न पई आहे दुआ। इसी तव्हां कावड़ थी विया आहियो। मुंहिंजो कावड़ खां मुंहिंजो रिली रुलाए कराए 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 मुंहिंजो कावड़ जी नाराज़ न थियो। मुंहिंजो तोखे अलाह कुर्सी ॾिनी आहे, तूं ग़रीबनि जी मदद कर न। तुंहिंजी रुॻो सही करणी हुई, तोखे कहिड़ो बि तबलो थो वठे। वॾेरा साहिब कन खोले ॿुध, मुख़्तियार कार साहिब, DSP साहिब, ओ अमीर, ओ ऑफिसर जेके माण्हू तो वटि मोहताज थी था अचनि, तूं इहो मनसब माल जे पेटा खणी कोन आयो आहे। तूं सटई खां वठी इहो मारियुनि बंगलनि वारो कोन हुए, हथे खाली आयो हुए, हथे खाली हलियो वेंदे। कुझु रब तोखे ॾिनो आहे या अल्लाह जी ताक़त अथई, रब जी देन अथई। अल्लाह ताला तोखे आज़माए थो, उन्हनि खे तुंहिंजे दर ते आणे त मुंहिंजे दाननि सां तूं छा थो सलूक करीं। कन खोले ॿुधो, अगर को मोहताज, को हाजतमंद, को ज़रूरतमंद अचे, जे तव्हांजे वस में हुजे त तव्हां उन्हनि जी मदद कयो। बेवसा त उन ते को मयार कान्हे, पर जेकॾहिं तव्हांजे हथ में का शइ आहे त उन जी मदद कंदो। अल्लाह तव्हांजे नेमतुनि खे अञा वधाए, अञा वधाए। जे नथा कनि न त पोइ तूं ॾिस न, तूं थर्ड मेजॉरिटी सां चूंडियल वज़ीर आज़म। कंहिंखे बि पाकिस्तान जी तारीख़ में भुट्टे साहिब खां पोइ एतिरा वोट न मिलिया जेतिरा नवाज़ शरीफ़। एॾी वॾी मेजॉरिटी सां चूंडियल अॼु जेल में वेठो आहे। हिकिड़ी तस्वीर अची वञे, बुहारी थो ॾिए। खिलण जी ॻाल्हि न आहे, पुट रोअण जी ॻाल्हि आहे। वक़्त जो वज़ीर आज़म, फौज उन जी जेको कमांडर आहे उहो उन जो पंहिंजो रखायल। मुंहिंजा दोस्त चइनी सूबनि में हुकूमत उन जी, ऐं हेॾे वॾे उहिदे वारो। पर अल्लाह ताला हिकिड़े क्रिकेट बल्ले हथ में खणी खेलाड़ी रांदीगर खे कुर्सी ते विहारे ऐं कुर्सी वारे खे जेल में विहारे। मुंहिंजे रब जी ज़ात जेकॾहिं तव्हां माण्हुनि जा कम न कंदो त रब वरी बल्ले वारो बि इएं न सम्झे त ग़रीबनि जा रत चूसींदुसि, ग़रीबनि जा रत निपतरींदुसि ऐं मां तब्दीली थो आहियां। तब्दीली अहिड़ी आहे जो ग़रीबनि जूं ॾोयूं बि टंगाए छॾे।
तब्दील थी अचे बाबा गरीब बंदो मुके बस याम सड़े तो मुके गरीब बंदे ला वडो मुके हमदर्दी आ गरीब जीए आयो बिजली महंगी गैस महंगी हर शे महंगी मिस्कीन वाल कदी मलक के इंटेलिजेंस वाला ने बुधायो ढोंगा या असानी मुझे गाल बुधायो गरीबन के छो तंग कयो जे कने तो भी गरीबन सा इए कयो मुझे इमाम हुसैन जो फैसलो इमाम हुसैन को फरमाए अल्लाह ताला इन्हें का हुआ कुर्सी मनसब दौलत पूरे पर उन्हें के भी दो देखो गरीबन की मदद कुट रहे तिलकल अय्याम नुदाविलुहा बैन नास ए देहाड़ा है जेके असां माण्हुनि जे विच में फेराईंदा फेरा घेरी थींदी आ पई छा नका रोए रब वारी नका खिले खीर वारी कुर्सी वाला कुर्सी ते मगरूर न थी मनसब वाला पंहिंजे मनसब ते मगरूर न थी पैसे वाला दौलत वाला वापारी ओ मुजादा लख रुपया गॾु कयूं वेठो ही पाड़े में मिस्कीन वेठो आहे उन जी संभाल न साईं जन फरमायो त जेको खैरात करे न खैरात करे कंहिंखे 100 रुपया दे त उन खे 10 सवाब मिलंदो घणो ऐं जेको कंहिंखे कर्ज़ ॾे उन खे 36 गुना वधीक सवाब मिलंदो साहबन चो इहो कीअं भला या रसूल अल्लाह कर्ज़ वारे खे वरी 36 गुना वधीक खैरात वारे के घट कर्ज देने वाले के वधी कर्ज वाले के वरी मोटी मिलंदा हिन त देई छलिया देण जेड़ा वरी त मोटी न मिलंदा हिन के उने माण्हू का पाण करीमन फरमायो त खैरात करे हकदार के मिलंदी आ कदे गैर हकदार के मिलंदी आ पर कर्ज सिर्फ उहो घुरंदो आ जेको मोहताज कर्ज सिर्फ जरूरतमंद वठी मिसाल हाणे हिकड़ी खैरात हींअर 10 देगियूं पोइ हिन में गरीब वेठा आहिनि हिन में करोड़पति भी वेठा आहिनि उहे बि खाई वेंदा जेके खैरात जा हक़दार न आहिनि से खैरात खाई वेंदा खैरात हक़दार खे मिलंदी गैर हक़दार खे मिलंदी पर कर्ज सिर्फ उन खे मिलंदो आहे जेको मुहताज हूंदो आहे हजरत सैयदना इमाम हुसैन तो फरमाए त जेकॾहिं अल्लाह तव्हां खे का दौलत ॾिनी आहे का शइ धरावत ॾिनी आहे इहा तव्हां वटि अल्लाह जी अमानत आहे छा आहे ॻाल्हायो गरीबन जी मदद कयो मिस्कीनन जी मदद कयो त अल्लाह ताला जल शानो तव्हां जे नेमतुनि खे अञा वधायूं पर जेकॾहिं तव्हां मोहताजन जी सार संभाल न लधी त उहा शइ तव्हां खां फुरे रब उन खे ॾींदो जंहिं जेको अल्लाह जे पालण ते मेहर नज़र कंदो हजरत सैयदना इमाम हुसैन जी तालीम आहे सखावत इमाम हुसैन जी तालीम आहे इस्तिकामत इमाम हुसैन जी तालीम आहे नमाज ॻाल्हायो जीअं अख खोली त नमाज कॾहिं इमाम हुसैन नमाज न छॾी हत्ता के देसन में प्रदेसन में नमाज न छॾी जेॾीमहिल 10 मुहर्रम जे ॾींहुं मैदान करबला में 121 तीरन ऐं तलवारुनि जा बदन ते ज़ख़्म आया आहिनि जेॾीमहिल घोड़े तां हेठि अचनि था शिमिर दिलजोशन साईं जे छाती ते चढ़ी वेठी सीने पाक ते चढ़ी वेठो पण फरमायो इतीअ को कपड़ो हटाए ये कपड़ो जो हटाई त सीने ते कोड़ जो दाग हुयो अछाण बग जो निशान हो पण फरमायो मुझे नाने मोहम्मद करीम सच फरमायो हिकड़ो कोड़ियो कुत्तो हूंदो जेको मुझे अहल बैत जे खून में वाक़िअ शिमिर अॼु तूं मुंहिंजो कातिल आहीं पर थोरी देरि मुंहिंजे सीने सां लह त मां हुसैन निमाज़ अदा कयां मुंहिंजी सारी ज़िंदगी निमाज़
कज़ा न थी आहे अॼु ज़िंदगी ज़ाहिरी हयाती या आख़िरी लम्हा आहिनि शिमिर मुंहिंजे सीने सां लह त मां अल्लाह जी निमाज़ पढ़ा मतां क़यामत जे ॾियारे अम्मा ख़ातून अतहर ॾोरा कोॾे त पुट निमाज़ छो छॾी मतां बाबो अली मयार ॾे मतां नानो नबी पुछाणो करे शिमिर मुंहिंजे सीने सां लह मां अल्लाह जी निमाज़ अड़े टेम में मुझे आका हुसैन नमाज पढ़ी ये तालीम हुई पंहिंजे गुलामन के पंहिंजे हुबदारन के न मस्जिद में न बैतुल्लाह की दीवारों के साए में न मस्जिद में न बैतुल्लाह की दीवारों के साए में नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साए में नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साए में अड़े टेड़े मुझे आका हुसैन नमाज़ पढ़ी हाँ नबी जे बचड़न नमाज़ पढ़ी खुदा जो कसम मां कूफो बि ॾिसी आयो आहियां करबला बि ॾिसी आयो आहियां ऐं जितों अहल बैतन जो काफ़िलो वियो आहे उहो रस्तो उहे दंग उहे रंद पंध मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो जितों बि अहल बैत गुज़रिया आहिनि उते उन्हनि जा निशान मस्जिदूं ठहियूं छा ही इमाम ज़ैनुल आबिदीन जी मस्जिद आहे पर जिथे दिमश्क में विया आहिनि त यज़ीद पलीत नबी जे घराणे खे घुरायो पंहिंजे दरबार जे अंदरि जेॾी महिल घुराई हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ियल्लाहु तआला अन्हु बीमार हुया पाण साम्हूं कंदा विया सैयदा ज़ैनब साइण आई त यज़ीद जेके बेहूदगी जा लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि मां मुंहिंजी ज़बान उहे लफ़्ज़ चई नथी सघे पर उन टाइम ते सैयदना इमाम हुसैन जे बारे में जेके उन नाशाइस्ता लफ़्ज़ यज़ीद ख़बीस ॻाल्हाया आहिनि जेकी नाक़ाबिल बयान पोइ पंहिंजे साथियुनि खां चई त हिन कैदियुनि जे बारे में मां कहिड़ो फ़ैसिलो कयां मूंखे मशवरो ॾियो त उन जहिड़ो बादशाह हूंदो त उनजा वज़ीर बि ओड़ा ई ख़बीस हूंदा न उन्हनि मशवरो ॾिनो त सभिनि खे क़त्ल कराए छॾ न्याणियुनि खे क़त्ल करण जो मशवरो ॾिनो त हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो त ए यज़ीद तुंहिंजा जेके वज़ीर ऐं सलाहकार आहिनि फिरौन जे सलाहकारनि खां बि पुछड़ा फिरौन जे सलाहकारनि उनखे अहिड़ी सलाह न ॾिनी हुई जहिड़ी सलाह तुंहिंजा सलाहकार तोखे ॾेई रहिया आहिनि नोमान बिन बशीर उते बीठल हुयो वो ख़ामोश बीठो यज़ीद उन खां पुछो त नोमान तूं छा थो चवीं तूं कहिड़ो मशवरो थो ॾियो त नोमान बिन बशीर जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया त यज़ीद मां तोखे मशवरो इहो ॾींदुसि त अॼु ईअं कर जो अॼु जे मुहम्मद करीम हिननि बच्चनि खे ॾिसे हा त उहो छा करे जीअं महबूब करीम हिननि खे इन हाल में ॾिसनि हा जेको हुज़ूर फ़ैसिलो कंदा अॼु उहो तूं फ़ैसिलो कर पोइ यज़ीद चयो हिननि खे मदीने शरीफ़ मोकिलियो नोमान खे चई तोखे 50 माण्हू लश्करी ॾियां थो हिननि खे वठी बा अदब वञी मदीने शरीफ़ पहुचाए पर जेको हिकिड़ी रिवायत में आहे त हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खे ऐं अहल बैतन खे कैद खाने में रखी जेतिरा ॾींहं उते रहिया दिमश्क में हिकिड़े कैद खाने में रखी रिवायत में अचे थो त राति जो वक़्तु हुयो यज़ीद पंहिंजी माड़ी ते वेठो हुयो ऐं ओचितो उन माड़ी ते हुनखे हिकिड़ो दर्द भरियो आवाज़ ॿुधण में आयो उन आवाज़ ॿुधण सां यज़ीद जे लिङनि में ॾकणी पइजी वई चींदी ही छाजो आवाज़ अची रहियो आहे नौकर खे मोकिली जांच करियो छाजो आवाज़ आहे नौकर खे ॿुधायो इहा सैयदा ज़ैनब साइणा जेका पंहिंजे भाउ हुसैन जे सिर साम्हूं रखे
ये मुझी ज़बानी जो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुझी ज़बानी जो कलम हर हूर हुसैन के हार विदा हर हूर हुसैन के हार विदा वही करबल बणजी बागरम हिया मुझी ज़बानी जो कलम मुझा दोस्तों मुझे नबी जे बचड़न ओ जिते कैद खाने में रखिया विया है खुदा जो कसम मां उते ॾिसी आयो हां उते मस्जिद ठही जिते सैयदा सुकैना रज़ी अल्लाह ताला अन्हा खे कैदी बनायो वियो आ वो इराकी गवर्नमेंट शामी गवर्नमेंट उन्हें जे मथा सोन जो जंगलो ठायो सोन जो जिते बीबी साईं खे कैदी करे रखियो वियो जिते इमाम हुसैन जो सिर मुबारक रखियो वियो आ उन्हें जाके शानदार कुओ ठायो वियो मस्जिद जोड़ी वई आ जिते भी नबी जो घराणो वियो आ उते उन जा आसार मस्जिद नजर आई आ मकान न मुझा दोस्तों बी का उन की यादगार न अहल बैतन जो यादगार मस्जिद नजर पियो अचन छो त उनकी मोहब्बत नमाज सां इमाम हुसैन की तालीम नमाज वाली आ जे हुसैनी आयो इमाम हुसैन जा हुबदार आयो कंडे वारा अज अहद कयो त इंशाअल्लाह नमाज पढ़ंदासीं जेके यजीदी आहिनि उन ते मयार ई नाहे छो त यजीद नमाज न पढ़ंदो हो यजीद शराब पीअंदो हो यजीद ज़ानी हो बिदाया वन में आया खण हाफिज़ इब्न कसीर रिवायतूं आणे थो त यजीद शराब पीअंदो हो यजीद नशो कंदो हुयो हाणे जे सॻे जे घर में हथ अचनि त उन्हनि जो सॾिबो न जेको नशा थो करे इहो यजीदी सॾिबो जेको निमाज़ी आहे इहो इमाम हुसैन जो ओ मुझा दोस्तों यजीदिन जो कम है जुल्मन जा कम करण बेहयान जा कम करण परावा हक खाइण मुझा दोस्तों नशा वापराइण छोकरे बाजी करण यो यजीद जो किरदार आ सोने हुसैन जो किरदार आ कुरान पढ़ण नमाज पढ़ण अल्लाह अल्लाह को छा था जो हुसैनी रस्तो कबूल आ या यजीद जेके हुसैनी रस्तो कबूल हाथ मथे करे अज अहद कयो 5 वक्त नमाज पढ़ंदासीं ये नशा छड़ियो भंगू छड़ियो परावा नंग तकण छड़ियो मुझा दोस्तों परावा नंग दिसण को खण जुलूस हुजे या ये बाजार हुजे पराओ नंग दिसण मिठा हराम आ ओ दा गुनाहन का पंजी नजर के बचा बुराई का पंजी ज़बान के बचा पंजे हथन के पैरन के पेट के गुनाहन का बचाई दे यो हुसैनी रस्तो आ जेके हुसैनी तालीम ते अमल कंदा है न उन जा दुनिया आखिरत में बेड़ा पार थींदा वमा अलैना अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना व अला आलिहि व सहबिहि अजमाइन या अल्लाह या सारी जमात राज़ी सभिनी जे दिलनि जूं तमन्नाऊं पूरियूं कर